जी नाज़रीन, हिन स्कूल जो ही ॿाहिरियों ग्राउंड है। ही जो तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं, ही असेंबली हॉल है, जिथे सुबुह मां सवेरी शागिर्द असेंबली कंदा आहिनि। ऐं ही तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही मथे पाकिस्तान जो झंडो लॻल आहे। हिते ही असेंबली हॉल आहे ऐं उन खां अलावा हिते शागिर्दनि जे रांदि रूंद जे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ रांदि रूंद लाइ मुख़्तलिफ़ पार्क पिणु ठाहिया विया आहिनि, जिन में मासूम हिन स्कूल जा जेके शागिर्द आहिनि उहे रांदि कनि था। ऐं ही तव्हां ॾिसो था त केॾी ख़ूबसूरत नमूने सां हिन स्कूल खे सजायो वियो आहे ऐं स्कूल जा पार्क केॾा ख़ूबसूरत बनाया विया आहिनि, वणकारी कई वई आहे। ऐं माहौली आलोदगी खे रोकण जे लाइ हिते वणनि खे बि काफ़ी लॻायो वियो आहे ऐं काफ़ी नमूने सां उन जी बहितर परवरिश कई पई वञे। असीं तव्हांखे हिन स्कूल जी बिल्डिंग बि ॾेखारींदासीं त हीअ उन स्कूल जी बिल्डिंग आहे ऐं जिथे तमामु बहितरीनु पढ़ाई थी रही आहे। जेके वालिदैन पंहिंजे ॿारनि ते प्राइवेट ते ख़र्च कनि था, उन जे अधु ख़र्च ऐं उन जे अधु तवजा जेतिरो प्राइवेट ते तवजा ॾियनि था। जेकॾहिं गवर्नमेंट स्कूल में पंहिंजे बचनि खे छॾनि, उते मुफ़्त तइलीम मिलंदी ऐं उन ते एतिरो तवजा ॾियनि त हू प्राइवेट स्कूलनि खां बहितर तइलीम हिते हासिलु करे सघे। हिन स्कूल में ऐं हिन क्लास में जेको हिकिड़ो उस्तादु वेठल आहे, असीं उन खां पुछंदासीं त उन जा इन व्यूज़ छा आहिनि ऐं उहो उन जो इन पढ़ाई बाबति छा चवणु आहे। जी साईं, तव्हां पहिरीं पंहिंजो तारीफ़ कराइजो, पोइ उहो ॿुधाइजो। मां पाण लियाकत अली चांडियो, मुंहिंजी क्लास 1 आहे। असांजो इहो मामूलु रहियो आहे त असां पहिरीं ॻाल्हि त जॾहिं असां वटि ॿारु पहुचे थो त असां उन सां दोस्ताणो तालुक़ु रखूं था, उन सां रवैयो दोस्ताणो रखूं था, जीअं उहो ॿारु ईअं सम्झे त हीउ उस्तादु असांजे लाइ जेको सो को ईअं सम्झे त तशद्दुद वारो माहौल या उन्हनि खे को ख़ौफ़ ऐं हिरासमेंट वारो माहौल न ॾींदा आहियूं ॿार खे। पहिरीं त उन्हनि खे असां प्यार ऐं मोहबत जी ॿोली, जीअं उहो ॼार असांजो दोस्त बणी वेंदी, उनखां पोइ असां ॿार खे अहिड़ो प्यार सां जेके राइटिंग तव्हां ॾिठी ॿारनि जी, जेको पहिरीं क्लास में ॿारु ईअं लिखे पियो ॼण त 5, 6 क्लास 7 क्लास वारो ॿारु थो लिखे। मुंहिंजो इहो मामूलु रहियो आहे त आउं शुरू खां वठी ॿारनि खे मश्क ते पढ़ाईंदो आहियां, ॿारनि खे मश्क ॾींदो आहियां। उन मश्क जे हिसाब सां ॿारु मुंहिंजे अखरनि जी नक़ल कंदो आहे, उन नक़ल खां पुठियां उन ॿार जा ऐं मां यकीन सां चवां थो त साल में जेको मूं वटां पहिरीं क्लास मां ॿारु निकिरंदो आहे, उनजी राइटिंग इहा अहिड़ी हूंदी आहे जो उनखे मिडल क्लास जो ॿारु उनखे न मारे सघंदो। ऐं इनशाअल्लाह असांजी कोशिशि इहा आहे त हर बच्चो असां वटि हितां मुकमल तौर ते राइटिंग लिखणु पढ़णु सुठे नमूने सां तयारु थी अॻियां वञे, त जीअं सुबुह जो असांखे केरु यादि त करे घटि में घटि। प्राइवेट स्कूलनि वारा बि असांजा भाइर आहिनि, दोस्त आहिनि, पर असां उन्हनि खे इहो मैसेज ॾींदासीं त तव्हां इन असांजे ॿार खे प्राइवेट स्कूल जे ॿारनि खे तव्हां भेटायो, उन्हनि खे उन्हनि जी राइटिंग ॾिसो, उन्हनि जो लिखणु आहे, उन्हनि जो पढ़णु आहे, उन्हनि खे तव्हां भेटायो। सिर्फ़ु इहा आहे त हाणे ॿारु जेको हुते उहो इहे सम्झ चिल्की चमकी ॿारु अचे थो, उनखे उन ते ख़र्चु जेको कनि था, जेकॾहिं उनजो अधु ख़र्च बि जेकॾहिं वालिदैन उन ॿार ते कंदा, असां वटि जेको बच्चो अचे थो उन ते अधु ख़र्च बि उन प्राइवेट स्कूल जो कंदा, त आउं सम्झां थो त उहो ॿारु मिसाली ॿारु बणंदो ऐं इन मुस्तक़बिल जो मामार थींदो। असांजी कोशिशि हूंदी वालिदैन असां सां गॾु हूंदा त इनशाअल्लाह उहो ॿारु जेको